धरती ते मौजूद इंसाननि में ज़हानत जे हवाले सां यूनान जे माण्हुनि जो मक़ाम सभिनी खां अलॻि ऐं मथां आहे। इहो किसो त सभिनी खे ॿुधल हूंदो, जंहिं में यूनानी माण्हुनि जो अकुल जाचण लाइ इंसानी सूरत में आयल हिकु फ़रिश्तो यूनान जे हिक ॿार खां पुछंदो आहे त काइनात में फलाणे फ़रिश्ते जो वजूद आहे या न, ऐं हिन वक़्तु उहो किथे आहे। जंहिं ते इहो ॿार खेसि टे मुख़्तलिफ़ सही जवाब ॾियण खां पोइ आख़िर इहो चवंदो आहे त इहो फ़रिश्तो या त तूं आहीं या मां आहियां, जंहिं ते फ़रिश्तो दंग रहिजी वेंदो आहे। बहरहाल इहे त आहिनि ॾंद कथाई ॻाल्हियूं, पर हक़ीक़त में बि यूनान जा माण्हू इंतिहाई ज़हीन आहिनि। ॿियनि ॻाल्हियुनि खे पासे ते रखी रुॻो इहा ॻाल्हि कजे त जंहिं बि माण्हू ॿ अखर पढ़िया हूंदा उन अरस्तु ऐं सुकरात जे नालनि बाबति त ज़रूर ॿुधो हूंदो। उन्हनि जे कमकार जी ॻाल्हि कबी त मौज़ू घणो अॻिते वधी वेंदो। एतिरो काफ़ी आहे त अरस्तु तारीख़ जो पहिरियों बहितरीन साइंसदान मञियो वेंदो आहे जेको लॉजिक्स जो तमामु वॾो माहिर हो। अरस्तु प्लेटो जो शागिर्द हो, जॾहिं त प्लेटो वरी सुकरात जो शागिर्द हो। सुकरात ऐं प्लेटो बि तारीख़ जा तमामु वॾा नाला आहिनि, जिन लाइ एतिरो ई चइबो त सुकरात जे शागिर्द प्लेटो जो शागिर्द अरस्तु निकितो त अरस्तु जो उस्ताद प्लेटो ऐं प्लेटो जो उस्ताद सुकरात छा हूंदा। बहरहाल यूनान जे एजादुनि जी बि ॻाल्हि नथा कयूं, उहो हिकु अलॻि मौज़ू आहे। इन ॻाल्हि जो मक़सदु रुॻो लॉजिक्स खे नोट करणु हो त यूनान जा वॾा माहिर लॉजिक्स जा धणी हुआ। अहिड़े हवाले सां यूनानी माहिरनि इंसानी दिमाग़ खे कंप्यूटर जेतिरी ताक़त ॾियण लाइ कुझु उसूल, टोटका या खणी चइजे त हिदायतूं ॿुधायूं आहिनि, जेके आम ज़िंदगीअ लाइ वॾियूं काराइतियूं साबित थियनि थियूं। उन्हनि उसूलनि ते अमल कजे त माण्हू ॾिसंदे ई ॾिसंदे बिना कंहिं महिनत ऐं वॾे ख़फ़े जे ज़हीन बणिजी सघे थो, ऐं अहिड़े उसूलनि जो अंदाज़ो यूनान जे वॾनि दिमाग़नि मां लॻाए सघिजे थो। बिना देर जे असां उन्हनि चवणनि या उसूलनि बाबति अव्हां खे ॿुधायूं था। यूनानी माहिरनि जो चवणु आहे त घुमण दौरान पहिरियों सॼो पेर अॻिते वधाइण सां दिमाग़ तेज़ थींदो आहे। थोरी देर अखियूं बंदि करे किताब पढ़णु, अखियूं बंदि करे वरी किताब पढ़ण सां दिमाग़ तेज़ थींदो आहे। टिनि माण्हुनि सां वेही ॻाल्हाइण सां दिमाग़ तेज़ थींदो आहे। अधु राति जो निंड मां उथी सितारनि ॾांहुं ॾिसण सां बि दिमाग़ तेज़ थींदो आहे। इहे त हुया यूनानी माहिरनि जा 4 सवला उसूल, जन ते अमल कजे त दिमाग़ खे कंप्यूटर जेतिरी ताक़त ॾेई सघिजे थी। पर उन खां सवाइ यूनानी माहिरनि जूं घरेलू ज़िंदगीअ जे लाइ बि कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके अव्हां सां वंडिजनि थियूं। यूनान जे माहिरनि जो चवणु आहे त घर में फूदनो पोखियल हुजे त घर में किरड़ियूं नाहिनि थींदियूं। घर में ॿुहारी उभी करे रखिजे त कांव नाहिनि ईंदा। घर में वॾफनि जो ॿूटो हुजे त घर में नांग नाहिनि ईंदा। घर में सिहड़ पालण सां जीत जणिया नाहिनि थींदा। घर में नोरीअड़ो हुजे त लाल बेग नाहिनि थींदा। घर में तूत जो वणु हुजे त खटुनि, दरनि, दरियुनि ऐं ॿिए काठ खे सुरो नाहे लॻंदो। घर में निम जो वणु हुजे ऐं उन वण जे हेठां वेहिजे त 100 खां मथे बीमारियुनि खां बची सघिजे थो। जेकॾहिं घर में बेद मुश्क जो वणु हुजे त 50 सालनि ताईं कंहिंखे ज़ुकाम न थींदो। जंहिं घर में कुकड़ या कुकड़ियूं हूंदियूं आहिनि उन घर में बि सुरो नाहे हूंदो। जंहिं घर में बदक हूंदी आहे उन में ज़मीन ते रेड़ियूं पाईंदड़ जीत नाहिनि थींदा। जंहिं घर में खजीअ जो वणु हूंदो आहे त उन में नोर नाहिनि ईंदा। खजुनि जा ॾोॾा ऐं कतल खाइण सां सिहत जे अनेक फ़ाइदनि समेत जिन्सी कमज़ोरियूं नाहिनि थींदियूं। घर में कारे रंग जा कपिड़ा टंगे रखिजनि त ख़तरनाक पखी नाहिनि ईंदा। जंहिं घर में रोज़ कमंद जो जूस पीतो वञे उन घर में मादे जा मसइला नाहिनि हूंदा। जंहिंजो मादो सही हूंदो आहे उहे 100 खां मथे नंढी वॾी बीमारियुनि खां महफ़ूज़ हूंदा आहिनि।